अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 31 मई ट्यूसडे। सुबुह जा 11 बस थियण वारा आहिनि। हाणे ज़हरा जे वञण खां पोइ मां कंटिन्यू हिते रंगनि में ॿुॾल आहियां, पंहिंजी रंगीन दुनिया में। सो काफ़ी सारी मां कटिंग कल्ह बि कई, अॼु बि कई आहे। इलाही सारा वरी प्रिंट्स कटिया आहिनि, इलाही सारा प्लेन कटिया आहिनि। सो यकीन कयो त मज़े जी का इंतिहा आहे। सो मुंहिंजे अॼु जे ब्लॉग जी इब्तिदा इहा आहे। बाक़ी ॾींहं जी इब्तिदा त थी चुकी आहे अल्हम्दुलिल्लाह सुबुह सवेर सां। सो अञा काफ़ी सारी कटिंग मूंखे करणी आहे। कुझु ॾाढा सुहिणा सुहिणा ब्राइट कलरफुल पीसिस अञा आहिनि जंहिंजी मां कटिंग कंदमि ऐं पोइ मां सिलाई शुरू कंदमि ऐं यकीनन उहा सिलाई पोइ तव्हां सां शेयर थींदी। सो बुख लॻी आहे ॾाढी। राति वारा थोरा बचियल चांवर मां खाधा चांहि सां सुबुह, ऐं जेका भाॼी हिनखे ज़हरा खे ॾिनी थोरी पंहिंजे लाइ बचाए रखी। सो ब्राउन ब्रेड ऐं बोट इहा भाॼी इहो गरम करे खाईंदमि, पंहिंजी मेडिसन्स खाईंदमि। ऐं हिते ठाहियूं मां एज़ यूजुअल सिधा करे रखी वई हुयमि। खीरु आयो उहो काढ़े छॾियो ऐं कंटिन्यू हाणे मां जेको आहे हिन कम में मसरूफ़ आहियां सिलाई में। सो हाणे थोरो घणो खाई पी उनखां पोइ जेको आहे मां वरी वेंदमि वापसि सिलाई करणु। पूरा 12:30 थिया आहिनि ऐं मां हाणे सिलाई तां उथी आई आहियां। ऐं हिन में मां बसि करेला उगता सुक्ता करे विधा आहिनि फ्राए करण जे लाइ, छो त इहो असांजो लंच हूंदो। छो त हाणे मूंखे एतिरो टाइम न आहे, कुझु पुॼे बि नथो मूंखां। ॿियो ऐं सची ॻाल्हि इहा आहे त ॿियो कुझु करण जी दिलि बि नथी चए। सो हिननि खे दम वारी बाहि ते हाणे छॾे वेंदमि ऐं मां तव्हांखे ॾेखारियां थी त मां छा सिबियो आहे। हे आहिनि पीसिस जेके मां सिबी आई आहियां, ॻंढिया आहियां, उन्हनि खे तव्हां सां शेयर थी कयां। हे 2 मुंहिंजूं कैंचियूं कंप्लीटली मुॾियूं थी वियूं जेके हाणे धाॻो बि नथियूं कटनि। सो इन्हनि ॿिन्ही खे मां कयो आहे पासे ते ऐं हाणे मां हीअ 3 कैंची कढी आहे। ऐं पोइ ईअं 2-3 कैंचियूं मां ईअं यूज़ करे पोइ जॾहिं ईंदो कैंचियूं तेज़ करण वारो त मां उन खां तेज़ कराई रखी छॾींदी आहियां वरी सभ जो सभु। सो हे हीअं आहिनि 4 टुकड़ियूं मां ॻंढियूं आहिनि, डिफरेंट शेड्स डिफरेंट कलर्स। हिननि सभिनी खे हाणे अलॻि अलॻि करिणो आहे ऐं सिधो करे रखिणो आहे। ऐं हीअ ज़ाहिरा रिली आहे ऐं तव्हां सोचो त हे टोटल घणो थो थिए, तक़रीबन 4.25 4.5 इंच 4.25। ठीकु आहे, त इहे हिकिड़ी रिलीअ जे लाइ इहे केॾियूं ठहंदियूं, अहिड़ियूं चौकड़ियूं। ठीकु आहे, स्क्वायर पीसिस। सो अनलिमिटेड माशाल्लाह कपिड़ो आहे ऐं टारगेट इहो आहे मुंहिंजो त उन साइज़ जो कपिड़ो जंहिंमां हिन साइज़ जा ठही सघनि स्क्वायर्स, उहो थी मां यूज़ कयां। वॾा पीसिस नथी खणा। मुंहिंजी कोशिशि इहा ई आहे त जेके हिन साइज़ जा आहिनि उन्हनि खे मां यूटिलाइज़ करे वठां। सो ऐं वरी सोचियमि तव्हां सां थोरी गपशप बि कयां। कल्ह मथे कोन वियमि, हुन कबट में मां कुझु बि न विधो आहे। अॼु इरादो आहे राति जो बि देरि ताईं मां जेको आहे न कटिंग पई कंदी रहां, त मां उन कबट खे फिल न करे आई आहियां। छो त मूंखे लाउंज वारो कबट जेको आहे उनजो कुझु हिसो ख़ाली करिणो आहे। छो त हिन में जेके पहिरियों खां चादरूं पयूं, टॉल रिलियूं वग़ैरह, उहे सभु मां हुन लाउंज वारे कबट में रखिया आहिनि। त हाणे उहे वापसि हिन में वेंदा त उहो ऑटोमेटिक कुझु हिन जो हिसो कबट जो ख़ाली थी वेंदो ऐं पोइ उहो कीअं यूज़ थींदो त उहो बि वरी तव्हांखे ॿुधाईंदमि जंहिं महिल वरी उनजो को इस्तेमालु थियो। त फ़िलहालु त जीअं मां चवंदी आहियां न, असां जॾहिं प्लैनिंग करे रखंदा आहियूं पोइ इलाही दफ़ा उहा पूरी न थींदी आहे। सो जॾहिं पूरी थींदी त मां तव्हां सां शेयर कंदमि। त हाणे हे सॼा स्क्वायर्स कटे मां सिधा कंदमि। ऐं फ़िलहालु हे मुंहिंजो आख़िरी प्रोजेक्ट हूंदो रिलीअ जो, छो त मूंखे हादी ऐं राजीअ जा ईद जा कपिड़ा सिबणा आहिनि ऐं मूंखे कुझु पंहिंजे लाउंज लाइ कुशन्स ठाहिणा आहिनि ऐं पंहिंजा 3 मुंहिंजा वॻा लॉन जा पिया आहिनि इंतज़ार में, त मां उन्हनि खे कॾहिं थी सिबां। सो इहा सिलाई मूं वटि अञा इलाही सारी आहे। ज़ाहिरी ॻाल्हि हूंदी आहे, छो त मां करणु चाहींदी आहियां, न त मूंखे कंहिं ज़ोर ज़बरदस्ती न कयो आहे त मां इहे सभु कुझु कंदी रहां। इहो मुंहिंजो पंहिंजो शौक़ु आहे, मुंहिंजी पंहिंजी मुहबत आहे, मुंहिंजी विंदुर हे सुई धागे सां इश्क़ु आहे मूंखे ॼाए ॼम खां। मूंखे त यादि बि कोन्हे त मां सुई धागो कॾहिं खयों हथ में। यानी मूंखे जॾहिं खां होश आहे, मां के जॾहिं खां मुंहिंजो यादगीरो आहे, तॾहिं खां मुंहिंजो सुई धागो मुंहिंजे हथ में आहे। त इहा मुंहिंजो फेवरेट कमु आहे। मां पंहिंजी मर्ज़ीअ सां पंहिंजी ख़ुशीअ सां कंदी आहियां हमेशह खां, नंढे हूंदे खां। सो इहे सिलायूं मां सिखियूं गुॾनि जे कपिड़नि तां। गुॾनि जे कपिड़नि खां पोइ 2 मुंहिंजूं भेनर गुॾियूं जेके मूंखां ॾाढियूं नंढियूं आहिनि, उन्हनि जे कपिड़नि तां सिखियमि। पोइ अम्मा खां पंहिंजा कपिड़ा कटिंग कराए रखंदी हुअमि, उन्हनि खां सिखियमि। अच्छा, मूंखे 1-2 दफ़ा
मज़हर अली चयो आहे बार बार, ॿियनि बि चयो आहे त सिलाई सेखारियो। ॾिसो सिलाई मां कंहिं प्रॉपर स्कूल मां न आहियां सिखियल, अमां असांखे सेखारींदी 4 आङुर 2 आङुर हेतिरियूं गिराठियूं, असां ईअं ई सिखी वियासीं, ऐं मां एक्सपर्ट न आहियां त मां उहो सिलाई सेखारियां। सो मां उन में कॉन्फिडेंट बिल्कुलु न आहियां त मां तव्हां सां सिलाई जूं वीडियोज़ ठाहे शेयर कयां, तंहिंजे करे मां उन्हनि खे अवॉइड थी कयां। ऐं मां इन ॻाल्हि जो बार बार जवाब बि ॾिनो आहे, जेको कमु मां प्रॉपरली सेखारे न सघां त उहो मुंहिंजे लाइ करणु अजायो आहे। ऐं वीडियोज़ ठाहिणु हिकिड़ो मुश्किलु कमु आहे, ठीकु आहे न। सो सिलाई खे ख़ासि करे कैप्चर करणु इहो ॾाढो हिकिड़ो मुश्किलु कमु आहे, इलाही टेक्निकल कमु आहे। मे बि मां करे बि वञा थोरो घणो हिकिड़ी लो क्वालिटी वीडियो ठाहे बि वञा, पर मां कॉन्फिडेंट न आहियां सिलाई जी वीडियोज़ ठाहिण लाइ। बैग्स सिबणु सेखारिया आहिनि, पर्सिस, पाउचिस, ऐं उनखां अलावा ॿारनि जा कपिड़ा सिबणु सेखारिया आहिनि इलाही सारा। त जेको कुझु मां सम्झां थी त मां सुठी तरह करे वेंदमि, उहो मां तव्हां सां शेयर कयो आहे, उनजूं मां वीडियोज़ ठाहियूं आहिनि। पर जेको कुझु मां नथी करे सघां उनजे लाइ मां वाइदो बि नथी करे सघां। सो बहरहाल करेला हे दम ते पिया आहिनि, हाणे मां थोरी देरि रेस्ट कंदमि, छो त हाणे रेस्ट करणु बिल्कुलु वाजिबु थी वियो आहे मूं ते। ठीकु आहे, सो वरी ॾिसूं था त अॻे ॿियो कमु छा थो थिए। अॼु जे लाइ मुंहिंजे ख़्याल में मंझंदि खां पहिरियों लाइ त इहा ई सिलाई आहे, वरी फ़िलहालु मुंहिंजो सिलाई मशीन खे हथु लाहिण जो कोई इरादो न आहे। मां हिन हिते ॿाहिरि सुराण आई आहे, 2:30 थिया आहिनि तक़रीबन, त मुंहिंजो दरवाज़ो खोलणु आहिनि। ऐं हीअं ॾिसां थी त अञा ताईं मुंहिंजे ॾाढ़ूं में कुझु बि न फुटो आहे, काई बि माना ग्रोथ न आहे। पर हेठि ॾिसां थी त हिकिड़ी अनारकली किरी पई आहे, हीअ मुखड़ी आहे, हीअ अगरि न किरिया त हिन में ॾाढ़ूं ठहिया, ठीकु आहे। सो हीअ ॾाढ़ूं जी मुखड़ी, जंहिंखे उर्दू में चइबो अनारकली, ॾाढो प्यारो गुल आहे। त बसि हाणे वञा थी अंदरि, कमु कारियूं माशाल्लाह जाम, ऐं जेको कुझु कयो आहे तव्हां सां शेयर बि कयो, मानी खाई छॾी, सॼी ज़िम्मेदारियूं पूरियूं करे छॾियूं। हाणे थोरी देरि रेस्ट बि कंदमि। माशाल्लाह मुंहिंजा प्लांट्स हेल्दी प्लांट्स ॾाढा वॾा था थियनि मज़े मज़े सां। इहे अलाह जा करम आहिनि, ऐं मुंहिंजो साहु आहे हिननि में। हिननि खे रुॻो मां पाणी न ॾींदी आहियां, रुॻो मां हिननि जो ख़्यालु न रखंदी आहियां, मां हिननि खे प्यार बि कंदी आहियां, मां हिननि सां कचहरियूं बि कंदी आहियां, ऐं पोइ इहे रिस्पॉन्स इहो ॾींदा आहिनि जेको तव्हांखे नज़र थो अचे। अगरि हिननि खे इग्नोर कयो न, ध्यानु न रखो, टाइम न ॾियो, त इहे ईअं एॾा सुठा न वधंदा आहिनि। कंहिं पुछियो मूंखां, अदी रफ़िया पुछो हो, मूंखे यादि नथो अचे, अलाए कीअं पुछियो त असांजा प्लांट्स वॾा नथा थियनि। त मां इहो मशवरो बि ॾिनो त उस छांव जो या उन्हनि जो ख़्यालु रखो, पर इहो बि अथव हिननि सां टाइम स्पेंड कयो, हिननि सां ॻाल्हियूं कयो, वेहो, हिननि जे पननि खे हथु लाहियो, प्यारु कयो। इहो सच अथव, हिनखे मज़ाक़ न सम्झिजो प्लीज़। तव्हां सर्च बि करे सघो था पाण इंटरनेट तां। सो हलां थी अंदरि, हाणे थोरी देरि रेस्ट कयां। जेसिताईं मां कैमरा ऑन कई, हे चारई हितां मुंहिंजी क्यारी मां निकिरी विया, न त इहे हिन क्यारीअ में हिते ॾाढी खोटरे मौजूं पिया कनि। पर हाणे इहो फ़र्क़ु पियो आहे जो जॾहिं खां मिटी थोरी लेवल घटि आयो आहे, त मिटी ॿाहिरि नथी किरे, माना थोरी घणी किरे थी, घणी न। सो असल में मां सुराण आया आहियूं ॿाहिरि, हिकिड़ी मुंहिंजी दवा खुटी आहे, उहा वठंदासीं। उनखां पोइ अॻियां मंगल बाज़ार आहे साॻी रोड ते, भाॼियूं वठंदासीं, जेको बि थियो पोइ वरी अचे पोइ तव्हां सां वापसी ते शेयर कंदमि। बस थी विया तूं हल। पौणा 5 थियण वारा आहिनि, ऐं हाणे असां वापसि आया आहियूं। ऐं बसि शॉपिंग जेका बि कई आहे हिन में त पुदीनो आहे, प्लम्स जो बॉक्स आहे, हिन में कुझु मां दिलि ख़ुशि करण वारो सामान वरितो आहे, ऐं इहे मुंहिंजी मेडिसन्स आहिनि जेके मेन पर्पज़ हुयो असांजो ॿाहिरि वञण जो। ऐं उनखां सवाइ इहो असां अॻियां मंगल बाज़ारि हलिया वियासीं। छा छा वरितो, फ्रूट सब्ज़ी वग़ैरह रूटीन जो जेको वठंदा आहियूं, उनखां अलावा थोरी दिलि ख़ुशि करण वारी शॉपिंग बि मां कई आहे, उहा तव्हां सां पोइ शेयर थी कयां। सो हाणे थोरी देरि रेस्ट कंदमि, पोइ वेंजी निमाज़ पढ़ंदमि, उनखां पोइ कुझु होश में ईंदमि। 3 पहिरीं जी निमाज़ पढ़ी वरिती आहे, ऐं दिलि ख़ुशि करण वारी तव्हांखे शॉपिंग ॾेखारियां, छो त इहा ज़रूरत जी शइ कान्हे, इन खां सवाइ त फस्ट क्लास गुज़ारो थी सघे थो, पर मुंहिंजो नथो थी सघे, छो त मुंहिंजी दिलि ख़ुशि हूंदी त मां कुझु ॿिया कम बि करे सघंदमि। सो इनखे कढां त पोइ तव्हां सां शेयर कयां। सिधो 3 त वरितमि मां हे फ्रेम, ठीकु आहे, ऐं फ्रेम हिन खां थोरा वॾा ऐं ॿिया सुठा बि मिलनि पिया, पर उन्हनि जा शीशा भॻल हुया। हिननि जा शीशा बि परफेक्ट, जंहिंमां मूंखे लॻे थो त शायदि हे हिकिड़ो सुराण जी एम्ब्रॉयडरी लाइ मूंखे कमु अची वेंदो। ऐं
हे मूंखे 1000 रुपए जा 3 फ्रेम मिलिया। हाणे ॾाढा महांगा करे छॾिया अथऊं, न त कॾहिं मां इहे 200 जा बि हिकिड़ो फ्रेम वठी ईंदी आहियां। त हुन 1000 रुपए जा 3 ॾिना। ऐं हिकु त बाई चांस इलाही अरसे खां पोइ अवेलेबल हुया, छो त एतिरा ॾींहं इहे शयूं मिलंदियूं ई न हुयूं। ऐं ॿियो छो त हिकिड़ो त मां सवेर वेंदी आहियां त अञा पूरा स्टॉल खुलंदा बि न आहिनि, पर अॼु असां देरि सां वियासीं, तंहिंजे करे तक़रीबन पूरी बाज़ारि भरी पई। ऐं उनखां अलावा वरितमि हिकिड़ो हे वॉटरिंग कैन, हे टीन में कटिंग थियल आहे, अंदरां वरी येलो टीन जी शीट विधल अथसि। हे पाणी ॾियण जो कोन्हे, हे सिर्फ़ु डेकोरेशन जो आहे। वॉटरिंग कैन मुंहिंजी कमज़ोरी आहिनि सफ़ा, असुल कहिड़े बि मटीरियल जा हुजनि, कहिड़े बि साइज़ जा हुजनि, कहिड़े बि कलर जा हुजनि, मूंखे अलाए छा थींदो आहे हिननि खे ॾिसी। मूं वटि सिरामिक जा बि आहिनि, प्लास्टिक जा आहिनि, शीशे जा आहिनि, ऐं अलाए छा जा आहिनि। बहरहाल सो उनखां पोइ हिकिड़ी हीअ शइ वरिती, हे दिलि ख़ुशि करण वारे सामान में, बिल्कुलु नंढड़ी हीअ हैंग करण जी तख़्ती। आई डोंट हैव वीड्स, आई हैव वाइल्ड फ्लावर्स। वरी हिन ते बि हिकिड़ो वॉटरिंग कैन छापियल आहे, लेडी बग्स ऐं गुल ऐं पखी, सभु मुंहिंजी पसंदि जो सीन। हे मां पंहिंजे गार्डन में हणंदमि, जेको मुंहिंजो गार्डन त न आहे। ऐं ॿियो हे ॾिसो, जॾहिं हीअं नयूं शयूं टैग बि लॻल मिली वञनि न, त बसि ख़ुशीअ जी का हदि न हूंदी आहे। हिन में ॾिसो कहिड़ो नंढिड़ो हे हिकिड़ो हार्ट विधल आहे, हे बि हैंगिंग जो ई आहे, लव एट फर्स्ट साइट। सो मां इलाही 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 ख़ुशि थियमि। ऐं हे ॾिसो सील्ड पैक, बिल्कुलु 4 कोस्टर्स आहिनि। हे मूंखे सिर्फ़ु 100 रुपीज़ जा मिलिया। त हाणे मां हिनखे कोस्टर करे त न यूज़ कंदमि, खोलियां थी, तव्हांखे खोले बि ॾेखारियां त सभु सेम डिज़ाइन जा आहिनि या अलॻि अलॻि आहिनि। ॾिसां पहिरीं खोले वठां। हे पेयर्स आहिनि, यानी हे 2 हे हिकु जहिड़ा आहिनि ऐं हे 2 हिकु जहिड़ा आहिनि। सो मां ॾाढी ॾाढी ख़ुशि आहियां, माशाल्लाह, वाह वाह। त हे कॉट खां पोइ आहियां, त हिननि खे मां बिल्कुलु बि एज़ कोस्टर यूज़ न कंदमि। मां हिननि खे जिते बि यूज़ कंदमि पंहिंजी डेकोरेशन में यूज़ कंदमि। पोइ ज़ाहिर आहे जॾहिं बि यूज़ कंदमि तव्हां सां शेयर कंदमि, ठीकु आहे। सो हीअ हिकिड़ी वंडरफुल शइ। ऐं बाक़ी शयूं ॾाढियूं महांगियूं थी वियूं आहिनि, घटि नथा कनि सफ़ा हाणे, पर हे जेको आहे न हिकिड़ो थोरो वीचारो ईअं मिड़ई बेवकूफ़ड़ो आहे। इहो मां हुनखां वरितो त हुन मूंखे मुफ़्त में ॾेई छॾियो, ज़रे घटि 100 रुपए में, बाक़ी हे वारो ॾाढो महांगो हुयो। सो ऐं वॉटरिंग कैन अलाए यादि न, अलाए 250 जो ॾिनई, अलाए 300 जो ॾिनई, हे 100 जो ॾिनई, ठीकु आहे। हे बि हुन खां ई वरितो जंहिंखां मां पंहिंजो हे कोस्टर्स वरिता आहिनि, ऐं हे 50 जो, बाक़ी हे शयूं हिकिड़ी हंधा। सो मां इलाही इलाही ख़ुशि थी थियां, ॾाढो मज़ो आयो आहे मूंखे अॼु। सो हाणे ॾिस, कोस्टर्स जेके आहिनि न, 2 डिज़ाइन आहिनि, 2 हिकु जहिड़ा आहिनि, 2 ॿिया हिकु जहिड़ा आहिनि, सुठा लॻनि। आउल्स हुजनि भले, आउल्स तो ख़बर आहे मूंखे केॾा वणंदा आहिनि, आउल्स, ॾेॾर ऐं अलाए छा छा। सो बहरहाल, सो हाणे इहा शॉपिंग फ़िलहालु हिते ई पई हूंदी, जीअं मां हिकु दफ़ो ॿीहर वरी हिनखे ॾिसी ख़ुशि थियां। ऐं मां हाणे हलंदमि अंदरि कमरे में। सुबुह मां इहो सोचियो त बसि इहो सिलाई मशीन खे हाणे सॼे ॾींहं में ॿीहर हथु न लाहींदमि, पर जीअं त इहा मां आहियां, ठीकु आहे। सो हिते हे जेके बि मां सिबिया आहिनि, माशाल्लाह सभु पिया आहिनि, छो त कटण में ॾाढो टाइम लॻंदो आहे। जीअं मां हमेशह चवंदी आहियां न, सिबण में एॾो टाइम न लॻंदो आहे। त हे अञा ताईं कटियल इलाही सारा पिया आहिनि, त मां सोचां थी त हाणे थोरो वेही हिननि खे सिबी वठां, त जीअं दिलि ख़ुशि थिए मुंहिंजी। हिन महिल टाइम थिया 7:45 ऐं मां पचायां थी राजस्थानी में दाल ऐं चांवर। सो चांवर हिते पचनि था, दाल त मां सांझी जी निमाज़ खां पहिरीं रखी बाहि ते छॾे वई हुयमि, त इहा हाणे ॻरी वई आहे बिल्कुलु प्रॉपरली। सो इहो आहे असांजो डिनर। ऐं हिते गिदामड़ी भिगल आहे, साण धाणा कटे रखिया आहिनि, ऐं जेको आहे थूम बि कटे रखी आहे। सो हाणे हिनखे मेटींदमि, राई ॾींदमि, चांवरनि खे दम ॾींदमि। ऐं कल्ह मां चयो त भई अंब चांवर हुजनि त पोइ छा ॻाल्हि आहे, त मूंखां वरी नालो विसरी थी वञा। कंहिं पुछियो मूंखां, अदी सलमा काज़ी, न सलमा अल्ताफ़ पुछो त शुगर वारा अंब खाई था सघनि। त ॾिसो ॻाल्हि इहा आहे त मूंखे पंहिंजे हाल जी ख़बर आहे, त मां दवाऊं केतिरियूं खाईंदी आहियां, मां वॉक कंदी आहियां न कंदी आहियां, या मुंहिंजो डॉक्टर जेको आहे मूंखे छा थो सजेस्ट करे। त हर माण्हूअ जी जेका आहे न तबियत मुख़्तलिफ़ आहे, त पंहिंजे डॉक्टर जी सलाह सां पंहिंजो तव्हां ट्रीटमेंट केतिरो था कयो, तव्हां एक्सरसाइज़ या वॉक केतिरी था कयो, त उन हिसाब सां तव्हांखे पाण खे डिसाइड करिणो आहे, ऐं डॉक्टर जे मशवरे सां डिसाइड करिणो आहे। त इहो त शइ अहिड़ी न आहे त हिकु माण्हू खे हिकिड़ी शइ सूट करे त उहा ॿिए खे कंदी हुजे। सो
इहा आहे ॻाल्हि। त मां कॾहिं कॾहिं ऐं तव्हांखे मां मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, मां अंब जी रुॻो खकड़ी खणंदी आहियां, यानी उन ते बसि उहे 2 पासनि वारियूं जेके कॾहिं कॾहिं तो पासनि वारियूं फारूं बि लाहे ॿारनि खे ॾींदी आहियां, ऐं मां ख़ाली हिकिड़ी खकड़ी टेस्ट कंदी आहियां बाक़ी। ऐं जेकॾहिं हाल थोरो बहितरु हूंदो आहे त पोइ वरी उहो पासनि वारी फारूं बि मां खाई वेंदी आहियां। सो इहो त मुंहिंजे अंब खाइण जो हाल अहिवाल। त हाणे मां हिन व्लॉग मां तव्हांखां मोकिलाईंदमि इंशाल्लाह। ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तव्हां ॿुधाइजो त तव्हांखे कीअं लॻो मुंहिंजो अॼु जो व्लॉग। ऐं बसि दुआऊं आहिनि तव्हां सभिनीनि जे लाइ खोड़ सारियूं। इहा ई मुंहिंजी रोज़मर्रा ज़िंदगी आहे, सिलाई करणु, खाधो पचाइणु, प्लांट सां प्यारु करणु, घर जो ख़्यालु रखणु, सुराण जो इंतज़ारु करणु ऐं पंहिंजी ज़िंदगी में मस्तु रहणु, अलाह जो शुक्र अदा करणु। शुक्र अलाह जो सभु बचा सलामत हुजनि, सुखिया आहिनि पंहिंजी पंहिंजी दुनिया में। सो मोकिलायूं था इंशाल्लाह। सुभाणे मिलंदासीं, तेसिताईं अलाह वाही।